अस्सलाम वालेकुम क्लास। उम्मीद है तव्हां सब कुछ ऐं ख़ैरियत सां हूंदव। ये सीरीज़ के हवाले से असांजो सेकंड लेक्चर है। असां जेको सब्जेक्ट खयोंसीं वो IQ जो खयोंसीं। हाणे क्वेश्चन नंबर पहिरियों ॾिसो 3,3 5,5 7,7 माना साॻियो अदद रिपीट थो थिए पर कहिड़ा नंबर्स आहिनि एकई अदद आहिनि। छो त 3 वरी 5 वरी 7 7 खां पोइ एकई अदद जेको आहे 9 ईंदो 9,9। ठीकु आहे। हाँ ही ॾिसो 50 16 48 18 46 20 इन सीरीज़ के कुछ हालांकि ज़ाहिरी तौर सम्झण में कुछ डिफ़िकल्ट महसूस थिए थो पर ये असली डिफ़िकल्ट ना आहे। कीअं हिते ॿ सीरीज़ आहिनि, हिकिड़ी हीअ ॿी हीअ। 50 मां हे ॿ घटि थिया, घणो थियो 48, हीअ ॾे वारे ॿ जोड़ थिया, वरी हिते 46 थी विया, हिते 20 थी विया। हाणे ॿ नंबर्स हिते ॾिसो ख़ाल घणा आहिनि ॿ, त नंबर्स बि ॿ अचणु खपनि। हाणे ॾिसो हिते 20 थी विया त हाणे हिन जो वारो आहे, माना 46 में 2 वेंदा 44 थींदो। सिर्फ़ु 44 न थींदो, हिते 2 ख़ाल ॾिना अथई। वरी 20 में अगरि 2 जोड़ थींदा त 22, जंहिंमें माना ॿई ऑप्शन हुजनि 44 ऐं 22। कहिड़े ऑप्शन बी सही आहे, ॿियनि खे टिक न करिणो आहे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 2 आहे कंप्लीट सीरीज़ खे मुकमिल करिणो आहे। छो त जुमिलो मां इन जे करे ॾिनो आहे त कॾहिं कॾहिं क्वेश्चन असांखे माना हालांकि मक़सदु साॻियो हूंदो आहे पर क्वेश्चन असांखे ॿी एंगल तां पुछंदो आहे। कॾहिं जुमिलो ॾींदो आहे, कॾहिं सीरीज़ ॾींदो आहे, कॾहिं आड़ो क्वेश्चन मार्क ॾींदो आहे, कॾहिं चवंदो आहे फिल इन द ब्लैंक्स। अहिड़ी तरह माना क्वेश्चन खे पहिरियों सम्झणो आहे। हाणे हिते ॾिसो हीअ बि ॾिसो 5 वरी 3 वरी 5 वरी 3 वरी 6 2 7 1। हीअ बि कुझु ज़ाहिरी तौर ॾुखियो लॻे थो पर हीअ बि इज़ी आहे। कीअं हीअ हिकु सीरीज़ 5 में 1 जोड़ 6 6 खां पोइ 7, हीअ डिक्रीज़ थो थिए। ॾिसो ठीकु आहे, डिक्रीज़ थियो वरी हाणे इंक्रीज़ 7 खां पोइ छा अचणु खपे 8 अचणु खपे। तव्हांखे अहिड़ो IQ जो जेको बि क्वेश्चन आहे तव्हांखे माना हिकदमि दिमाग़ मुख़्तलिफ़ एंगल सां सोचणो आहे। ठीकु आहे। छो त इहा सीरीज़ माना ज़ाहिरी तरह ॾुखी हूंदी आहे, इंशाल्लाह तव्हां कुझु प्रैक्टिस कंदो तव्हांखे सफ़ा इज़ी थी वेंदी। हाणे ॾिसो क्वेश्चन नंबर 5 आहे। 5 में ॾिसो 11 जो माना जेको आहे खुड़ो आहे 11 22 33, हिते 44 अचणु खपे, वरी 55 खां पोइ 66। सिर्फ़ु 44 बि न 66 बि न, ॿई ऑप्शन हुजणु खपनि, तंहिंजे करे सी ऑप्शन सही आहे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 6 ॾिसो, जे पहिरियों वरी मथे क्वेश्चन करे आयासीं हिन में, हीअ बि ईअं ई सीरीज़ आहे। हिननि में यार जेको पहिरियों नंबर आहे उहो इंक्रीज़ थो थिए पोइ वरी डिक्रीज़ थो थिए। ठीकु आहे, इन तरीक़े जो आहे। हाणे हिते बि ॾिसो 2 ख़ाल आहिनि त माना 2 नंबर्स अचणु खपनि। कीअं 1 खां पोइ 2, 2 खां पोइ 3, 3 खां पोइ 4, वरी हीअ ॾिसो 16 में 2 घटि थी विया, 14 14 में वरी घणा थी विया 12 12 में वरी 2 घटि थी विया, घणा थी विया हाणे 10। हाणे हिते छा अचणु खपे, माना हिते इंक्रीज़ थो थिए, हिते 5 अचणु खपे ऐं हिते 2 घटि अचणु खपनि, माना 10 में 2 वञनि, बाक़ी हिते घणो बचियो 8, हिते 5, जंहिंमें 5 ऐं 8 ॿई ऑप्शन हुजे। ठीकु आहे, उहो ए में मौजूदु आहे, 5 बि आहे 8 बि आहे, हीअ असांजो इहा ऑप्शन। हाणे हीअ सीरीज़ ॾिसो, हिते चईं नंबर्स जो माना 4 नंबर्स इंक्रीज़ था थियनि। कीअं 40 44 48 52। छो त असां जेका टेबल पढ़ंदा आहियूं न उहा सिर्फ़ु माना जेको आहे 10 चौका 40 पढ़ंदा आहियूं, पर नंबर्स सीरीज़ में जेको आहे मल्टीपल्स हूंदा आहिनि। मल्टीपल्स माना लाभ महदूद हूंदा आहिनि। जीअं मक़सदु कीअं असां 10 ॾूं छा पढ़ंदा आहियूं 20, पर मल्टीपल्स अञा अॻिते बि वेंदा आहिनि, 11 ॾूं 22 12 ॾूं 24, माना अहिड़ी सीरीज़ हलंदी आहे पई। ठीकु आहे, इन जे करे मां हीअ तव्हांखे कराए क्वेश्चन नंबर 7। ठीकु आहे। 8 ॾिसो, 8 हिते 5 आहे, हिते 25, हिते 6, हिते वरी 36, हिते 7, वरी हिते 49 आहे। माना जेको नंबर आहे त उनजे भरिसां उनजी स्क्वायर बि मौजूदु आहे। जीअं मसलन 5 जो स्क्वायर छा थींदो 25 थींदो, 6 जो 36, 7 जो 7 7 49। हाणे 8 आहिनि त हिते ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 8 जो स्क्वायर बि हुजणु खपे। 8 8 64 64 ॾिसंदासीं छा में हिन खे 64 खे हीअं बि लिखी था सघूं 8000 ॿिया 8 8 खे 8 सां मल्टीप्लाई कंदा जवाबु घणो ईंदो 64, पर ॿी ऑप्शन में वरी 64 ॾिनूं अथई। हाणे हे माना 2 ऑप्शन सही थी विया। जंहिं ॾिसो जॾहिं बि 2 ऑप्शन सही हुजनि त पोइ असांखे छा खे करिणो, डी में हेॾे ज़ाहिरी तरह हिते 2 ऑप्शन हूंदा, माना डी छा थो चए बोथ बी एंड सी, माना छा खे टिक कंदासीं डी खे टिक कंदासीं। ऐं बेसिक IQ जा क्वेश्चन आहे, उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदव। इंशाल्लाह अहिड़ी सीरीज़ जे हवाले सां अञा हिकिड़ो लेक्चर तव्हां सां मां शेयर कंदुमि। बक़ाया वरी पोइ फिगर्स जे तरफ़ या शेप्स जे तरफ़ वधंदासीं। ऐं हीअ जेके IQ न सिर्फ़ु वैक्सीनेटर लाइ माना ईंदा आहिनि, पर हालांकि ॿियूं टेस्टियूं बि ॾींदा आहिनि, जीअं आर्मी या नेवी या एयरफोर्स आहे, इन्हनि में बि अहिड़ी तरह जा क्वेश्चन ईंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे।